चोटियारी वेझो ॻोठ सैयद बंदली शाह में माज़ीअ जे मशहूर ॿेलाड़े जे रांदीगरनि महरूम ख़ादिम शाह, सैयद इरशाद शाह ऐं शेर मोहम्मद शाह जी यादि में सिंध जी सक़ाफ़त ॿेलाड़े जी रांदि मुनक़द कई वई। हितां जे मक़ामी ज़मींदार सैयद मुश्ताक अली शाह, सैयद हुसैन शाह, सैयद नूर हसन शाह तरफ़ां ॿेलाड़ो करायो वियो। ॿेलाड़े में शहरनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। ते रांदि ॾिसण असांखे हिते जी ख़बर पई आहे त अहिड़े क़िस्म जी बि का रांदि थींदी आहे जंहिंखे ॿेलाड़ो चइबो आहे ऐं हीअ रांदि सिंध जी सक़ाफ़त आहे। असांखे अॼु ख़बर पई आहे त रांदि हीअं थींदी आहे। असीं सैयद बिरादरीअ जा शुक्रगुज़ार आहियूं जिन हिते ही हर साल रांदि लॻाईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि जा माण्हू ईंदा आहिनि ॾिसण लाइ रांदि ऐं माण्हुनि खे ख़बर पए थी त हीअ सिंध जी हिकु पुराणी रांदि आहे जेका अञा ताईं खेॾी वञे। प्रोग्राम असां कंदा आहियूं बारिश जे मौसम में, माना जमायत बि जाम ॾिसणु ईंदी आहे रोशेवारी। उन हिसाब सां असांखे शौक़ु बि हूंदो आहे। माशाल्लाह नौजवाननि जो असांजो तवजु बि हिन रांदि ते आहे तमामु, बल्कि हिन जे लाइ का हुकूमत तरफ़ां को बि रिलीफ न आहे, बल्कि हीअ असां पंहिंजे दिलि बहलाइण लाइ ही सैयदनि पाड़े जा उन्हनि हीअ टाइम रखियो आहे जंहिंजे लाइ नंढा वॾा दोस्त आहिनि, देसी परदेसी मिल जुल थिए थी। इन जे लाइ असांजी दिलि में हर जॻह ते प्रोग्राम थियणु खपनि ऐं असांजी गवर्नमेंट औकात खातो ऐं DC साहब खे नज़र में हुअणु खपे त इन लाइ क़दम खणनि ऐं हौसला अॻिते वधाइनि। हिन जा जेके बि मिसाइल आहिनि मसइला हल कनि त अॻिते रांदि मज़ो कंदी ऐं असांजी सिंधी सक़ाफ़त मज़ो कंदी। हीअ सिंधी सक़ाफ़त जारी रहंदी ऐं इंशाअल्लाह हलंदी रहंदी। बाक़ी मिसाइल जाम आहिनि, किथे प्लाट कोन आहे, का सर्विस कोन आहे, का सटिंग कोन आहे। अबाणी माइटाणी रांदि आहे ऐं हिन जी रांदि जा अंग जेके आहिनि तरीक़ेकार मकड़ो आहे, कैंची आहे, कंध जो धकु आहे, टंग आहे, भाकुर आहे, फिड़त आहे, जेके बि आहिनि असुल खां जेके बि असांजी सिखलाई माइटाणी अबाणी रांदि ई आहे, अॼुकल्ह जी कोन्हे। ऐं असांजी इहा गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे त असांखे हर तरीक़े जी सहूलियत ॾियनि। कैमरामैन टीम सां गॾु हयात कासकेली, धरती TV चोटियारियूं।